मुरीद नाले ख़ास केली बेराए ज़ात जाइनि ऐं घोट अहमद ख़ास केली आहे इनका मुंहिंजी मेनूअ जी शादी थी सो वो फिरोडी धोखेबाज़ में मुंहिंजो कमु होते हुई हुतां 10-5 वठी फरार थियण हुनजी माना हुई त मूंखे 4 ॾींहं अॻु चई त पंहिंजी मां मुंहिंजी मां लही बीमार आहे तूं मूंसां गॾु हल नौशो फेरोज़ त उते हुनजी चवण ते वई त सही पर तूं कैद करे रखियो वञे ऐं मुंहिंजे माउ पीउनि सां कॉन्टेक्ट मुंहिंजो पूरो बंदि छॾियो मूंखे ॻाल्हाइणु कोन ॾिनो वियो ऐं पोइ आजीअ ते पंहिंजो बहिजी फरार थी ते रसी ऐं वॾी कश सां ऐं मुंहिंजो फरियाद आहे त हिनजे मुतलिक़ जल्दी का कार्रवाई कई वञे ऐं हिनखे जल्दी पंहिंजो पकड़ियो वञे ऐं छा थी हिनखे जे ॾिठो वञे त हिनखे कैद कयो वञे ऐं असांजी पिरोटिशन हुजे मुंहिंजे भाउनि जी मुंहिंजी हिफ़ाज़त हुजे। मटियारी वासी नौजवान नारी 22 साला शबाना धीअ अली बख्श मल्ला मटियारी मीडिया हाउस से प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दायो है त 1 महीनो पहिरीं चाचा इकबाल मेमण जी मार्फत नौशेरो फिरोज़ वासी नौजवान मुरीद ख़ासकेली सां शादी कई। शादी का चंद ॾींहं पोइ ख़बर पइजी वई त मुंहिंजो मुड़ुस जो मूंसां शादी करण जो मक़सद को ॿियो आहे। असल में मुरीद ख़ासकेली असां खां पैसा कढी फरार थियण पे चाहियो पर खेसि वज न मिली सघियो। कुछ ॾींहं पहिरीं मुरीद मूंखे चयो त मुंहिंजी वालदा जी तबियत ख़राब आहे हल त हली ॻोठां चकर ॾेई अचूं। मां साण संदसि ॻोठु अहमद ख़ासकेली ज़िलो नौशेरो फिरोज़ वियुसि जिते पहुची मूंखां मोबाइल फ़ोन बि फुरे छॾियो मुंहिंजी वालदेन सां राब्तो बंदि कराए छॾियो जिते जंहिं बाद आउं वज वठी मटियारी माइटनि वटि पहुची वियुसि। कल्ह मटियारी पुलिस 6 मोबाइलनि सां बग़ैर वारंट बग़ैर लेडीज़ पुलिस जे असांजे घर ते काहे करे चादर चौदीवारी जो तक़दस पामाल कंदे मूंखे मुंहिंजे माइट पीउ खे ऐं खणी करे वई ॼण असां को भागेला आहियूं। जंहिं बाद पुलिस असांखे 5 कलाक हब्स बेजा में रखियो असां खां पुछा गाछा करे पोइ असांखे छॾियो। हुन जो त अदा इकबाल मेमण जो मुंहिंजो वापसीअ सां को बि तालुक़ु न आहे। हिन सिर्फ़ु असांखे मुरीद ख़ासकेली जे रिश्ते बाबति ॼाण ॾिनी हुई। औरत जो चवणो त मुरीद ख़ासकेली मां मूंखे मुंहिंजे माउ पीउ खे ऐं मुंहिंजे भाइरनि खे ख़तरो आहे असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे ऐं मुरीद ख़ासकेली खे गिरफ़्तार करे संदसि ख़िलाफ़ धोखाधड़ी जो केस दाख़िल कयो वञे। अली फैज़ान ख़ासकेली सोच TV मटियारी।